अस्सलाम वालेकुम यारी मदद हक मौजूद। लतीफ़ साईं फरमायो तान न भाए जो तंद जो रूअ रूअ करे राज। तान न भाए जो तंद जो रूअ रूअ करे राज। हणदड़ संदा हथड़ा सबको चवे साज। सट दई शहबाज थीत थोक पिराइए। बिठाई साईं फरमायो जो को तंदन में रूअ रूअ जो आवाज अचे थो यो तंदन जो तान न भायो इन में राज समायल है। हकीकत तौहीद रिसालत विलायत जी तबलीग कई है सबनी मुख्तलिफ तौर तरीकन सा। पर असांजे सूफियन फकीरन वरी शेर व शायरी जरिए कन नसर के जरिए कन वरी नज़म की सूरत में इंसान ज़ात के सिरात मुस्तकीम ते हलण जो हिदायत पंहिंजे कलाम पंहिंजी शायरी में फरमायूं थन। पिकौल लतीफ़ साईं जे तो जे बैत भाया से आय तू आहीन नियो मन लाइन प्रिया संदे पार ने। त असांजे सूफिन वरी तंबूरा खणी यकतारा खणी नगारा दोल खणी वो हक जो पैगाम दुनिया की कुंड कुड़छ ताईं पहुँचाइण की कोशिश कई है। असां उन फ़कीरन जी पेरन की खाक उन सिलसिले से वागियल असांजो जड़ो हाल तव्हांजे हुजूर में पढ़ंदासीं। हिन पुरफैज़ मोहब्बत भरी ऐं खुशन भरी कचहरी मेड़ाके में असांखे शरीक कयो। ख़ास मेहरबानियों असांजा दोस्त आहिनि साईं मुबशर कुरैशी साहब ऐं साईं तालिब हुसैन कुरैशी साहब। वधिक मेहरबानियों साईं मदद अली ओठो ऐं घोट राजा एजाज साईं जन जूं जो इन खुशी के मौके में असांखे शरीक करे तमाम महबूबन जो दीदार दर्शन करायूं। असांजो जड़ो हाल तवांजे हुजूर में पहिरियां पहिरियां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात मक़बूल से शुरुआत कंदासीं। मौला जो कसीदो पढ़ंदासीं पोइ जेको असांजो फुकराई हाल है वो तवांजे हुजूर में। वहदहु ला शरीक लहु वहदहु वहदहु ला शरीक लहु जाथो चई मन मोहम्मद कारणी निर्दो मझानी ता तू वञो की नाई कंध बियन खे वहदहु ला शरीक लहु जन उतोसी ईमान मोहम्मद कार तन मनो मोहम्मद कार कलब साड़ लिसान यफाइक जो फरमान जो औतड़ कहन ओलिया औतड़ कहन ओलिया सुतड़ व्या सालिम हे काईसी हे कुथिया अहदसी आलम बेब
बहा बालम आगे कया अगही हो आगे कया अगही निशोरोई नूर ला खौफ अलैहिम वला हम यहज़नून सच्चन कोने सूर मौले को मामूर अंग अजल में कशफत जाब जमालही हसनैन जानी फातिमा ए हसनत जमी व खिसालही जानी मोहम्मद मुस्तफा सल्लु अलैहि व आलही अल्लाह जो जक खालिक खलकणहार कुल नबियन खां मथे कुल नबियन खां मथे आहे मोहम्मद मिठो मंठार जंहिंजो पंज तन सां आहे प्यार सो सुरहो दो संसार में ओ पाणई जल जलालहु जला पाणई जल जलालहु पाणई जान जमाल पाणई सूरत प्रिय जी पाणई हुस्न कमाल पाणई पीर मुरीद थिए पाणई पाण ख्याल सब सब होई हाल मझाई मालूम थी सचल साईं जी काफ़ी तव्हांजे हुज़ूर में वो कुल नबियां दा सरताज मोहम्मद बार अरब कुल नबियां दा सरताज मोहम्मद बार अरब अमवाज ताज मोहम्मद बार अरब अमवाज मोहम्मद वो कुल नबियां दा सरताज मोहम्मद बार अरब अमवाज
शब में